सल्लल्लाहु असल में साईं वारन तव्हां खे न पे ॿुधाए पर मां थो तव्हां खे ॿुधायां। मुंहिंजो जलसो रखियल हो 9 बजे खां पोइ, पर मां जल्दी अची छो वेठुसि, मां तव्हां खे ॿुधायां। साईं वारा नथा त ॿुधनि, मां ॿुधायां थो। मूंखे तकड़ा मजबूरी आहे जो मुंहिंजे घर मुंहिंजे ॻोठ में मुंहिंजे चाचे जी वालदा गुज़ारे वई आहे। जेकॾहिं मां उहो फोन करे छॾियां बाबा मजबूर आहियां, मां कज़ियो थी पियो आहे, मां वञा थो, त मूं ते मयार कान ही। तंहिंजे करे न अचण खां अचणु भलो आहे। तकड़ करे ॿटड़े ॻाल्हियूं ॿुधायां अल्लाह जे वलियनि जूं, त जहिड़े नमूने सां तव्हांजी दिलि ख़ुशि थी पवे, मुंहिंजी बि डूटड़ी थी पवे। साईं मौलाना अब्दुल हफ़ीज़ जूं लख लख महिरबानियूं। उते शाहपुर चाकर आयो हो, मूंखे दावत ॾेई वियो। मां जो जल्दी 10 ॾींहंनि जो टाइम ॾिनो आहे। 10 ॾींहं मुंहिंजो आशिकनि खे 2 ॾींहंनि में बि ॾेई छॾींदासीं। यो हरू भरू कोन्हे को, त 6 महीना तव्हांखे लोड़ाइजे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजी तव्हांखे अपील आहे, अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह पाक सां मुंहिंजा दोस्त वफ़ादार थी रहो। ख़ुदा पाक जल जलालहू अमन वालहू जेके असां ते फ़र्ज़ वाजिब लवाज़िम मुक़र्रर फरमाया आहिनि, उनखे सख़्ती सां उन ते अमल कयो ऐं पंहिंजे मुर्शिदनि जे तरीक़े खे पकड़ियो। नवां